अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवां सायरा सुमरो ऐं हिन बुलेटिन में मूंसां गॾु साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त केपीके में पाइदार अमन ज़रूरी आहे। सभिनी खे मुतहद थी दहशतगर्दी जो मुक़ाबिलो करणो पवंदो। केपीके खे 15 सालनि में 800 अरब रुपया वधीक ॾिना आहिनि। केपीके में तरक़ी छो नज़र नथी अचे, उहो सवाल करणो पवंदो। इस्लामाबाद में केपीके सिक्योरिटी वर्कशॉप खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त मौजूदा वज़ीर आला खे ॿ भेरा ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी आहे। पीटीआई पारां दहशतगर्दनि खे ॿीहर आबाद करण बैदि केपीके में दहशतगर्दी वधी। पाकिस्तान जे अंदरि ऐं ॿाहिरि ख़ारजियुनि जे ख़ात्मे ताईं सुख सां न विहंदासीं। अफ़गानिस्तान खां रुॻो दहशतगर्दी रोकण जो मुतालबो कयो आहे। गुल प्लाज़ा में चौथे ॾींहुं बि रेस्क्यू ऐं सर्च ऑपरेशन जारी। वधीक हिकु लाश हथ अंग 27 थी वियो। इमारत जो ग्राउंड ऐं पहिरियों फ्लोर क्लियर करार। ॿिए ऐं टे माड़ ते सर्च ऑपरेशन जारी। रेस्क्यू अख़्तियारनि जो चवणु आहे त ग्राउंड फ्लोर ऐं पहिरें फ्लोर तां वधीक को बि लाश नाहे मिलियो। अमले जी सेफ्टी ऐं इमारत जी हालत खे नज़र रखंदे सर्च ऑपरेशन कयो पियो वञे। पुलिस सर्जन डॉक्टर समिया जो चवणु आहे त हिन वक़्त ताईं 11 लाशनि जी सुञाणप थी चुकी आहे। 20 लाशनि ऐं 48 वारसनि जा डीएनए सैंपल वरिता विया आहिनि। डीसी ॾखण मूजिबि मजमूई तौर लापता माण्हुनि जो अंग 83 आहे, जिन मां 39 जी लोकेशन गुल प्लाज़ा जी मिली आहे। क़ौमी असेंबली में गुल प्लाज़ा साने ते गोड़ पीपी ऐं एमक्यूएम आमू साम्हूं। एमक्यूएम वाक़े जे आड़ में नवनि इंतज़ामी यूनिटनि जो मुतालबो करे छॾियो। एमक्यूएम जे एमएनए फारूक सत्तार चयो आहे त बाहि कराची जे हर शहरी जी दिलि में लॻल आहे। पाकिस्तान खे बचाइणो आहे त कराची खे बचाइणो पवंदो। पीपल्स पार्टी एमएनए शेला रज़ा चयो आहे त ज़रूरी न आहे त हादसे जे वक़्तु वज़ीर आला या वज़ीर पहुचनि। पीपी जे अब्दुल कादिर पटेल चयो आहे त अवियां कराची जा दावेदार न बणिजो, ग़लती अवियां जी आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ पारां गुल प्लाज़ा साने ते अफ़सोस जो इज़हार। अख़्तियारनि जी हेठी सतह ते मुंतक़िली जी ॻाल्हि 8हीं तरमीम खे बेकार करार ॾेई छॾियो। क़ौमी असेंबली जे इजलास में ॻाल्हाईंदे ख़्वाजा आसिफ चयो आहे त 8हीं तरमीम ज़रिए समूरा अख़्तियार सूबाई हुकूमत खे मुंतक़िल थी विया। इत्तफ़ाक़ राय हो त लोकल गवर्नमेंट खे अख़्तियार मुंतक़िल कया वेंदा। कराची में थींदड़ वाक़िअनि जे तक़ाज़ा आहे त अख़्तियार हेठी सतह ते मुंतक़िल कया वञनि। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पारां नेशनल पुलिस एकेडमी इस्लामाबाद जो दौरो। ISPR मूजिबि फील्ड मार्शल खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। सैयद आसिम मुनीर शहीदनि जी यादगार ते गुल रखिया। पुलिस ऑफिसरनि सां मुलाक़ात। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त पाक फौज पुलिस फोर्स सां मुकमल तौर गॾु बीठल आहे। पुलिस अवाम जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ लाइ पहिरीं हिफ़ाज़ती दीवार आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ पुलिस जो किरदार ख़राज तहसीन जोॻो आहे। पुलिस जे शहीदनि जी क़ुर्बानियुनि खे क़ौम कॾहिं बि विसारे नथी सघे। सेनेट में अलामा राजा नासिर अब्बास अपोज़िशन लीडर मुक़रर थी वियो। सेनेट चेयरमैन पारां अपोज़िशन लीडर जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी। बानी पीटीआई सेनेट लाइ अलामा नासिर अब्बास खे अपोज़िशन लीडर नामज़द कयो हो। सेनेट इजलास खे ख़िताब कंदे अलामा राजा नासिर अब्बास चयो आहे त जेको हलफ़ खंयो आहे उन ते पूरो लहण जी कोशिश कंदुसि। मुल्क जी बहितरी लाइ किरदार अदा कंदुसि। कोशिश हूंदी त ही ऐवान ग़रीबत जो मददगार बणिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम में शिरकत लाइ डेविस रवानो। शहबाज शरीफ़ आलमी सरबराहन जे गैर रस्मी इजलास में शिरकत कंदो। वज़ीर आज़म पाकिस्तान जे हवाले सां बिज़नेस सेशन जी सदारत कंदो। मिटी खां बीमार पीउ खे इलाज लाइ गंबट वठी वेंदड़ नौजवान फौरन हथां क़तल। कंडियारो क़ौमी शाला ते हथियारबंदनि पारां कार सवारनि खां फुरलटक जी कोशिश। मज़हमत ते नौजवान राशिद अली बोड़े पोटो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मक़तूल नौजवान जो बीमार पीउ गुलाम रसूल ऐं कार ड्राइवर धणी बख्श शीदी सख़्त ज़ख़्मी। पुलिस मूजिबि नौजवान पंहिंजे बीमार पीउ खे मिठी खां इलाज लाइ वठी पिए वियो त वाक़ियो पेश आयो। कैटी बंदर वेझो समुंड में बुॾी वियल नौजवान जो लाश 6 ॾींहं जी ॻोल्हा बैदि हथ। रेस्क्यू टीमनि मलीरवासी नौजवान वाहिद बख्श गबोल जो लाश हथ करे वरितो। समुंड में पखियुनि जे शिकार दौरान होड़ो ऊंधो थियण करे हिकु ॼणो मौक़े ते ई बुॾी फौत थी वियो हो। 6 ॼणनि खे बचायो वियो हो।